गोपाल सतराम शरणम 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 सतराम शरणम। बोल सतगुरु साहिब की जय। सचो सचा पासा संसद रामधाम शिकारपुर या आशीर्वादचा SSD जीवन जागृत धाम जी प्यार भरी भूमि ने शहंशाह सदगुरु स्वामी सही सतरामदास साहब जी के 115 साल वर्षीय उत्सव ने प्यार भरे अवसर पे उन्हें सच्चे साईं की रामत पाए रहे आए स्वर्ण शुभ मौके पे सब भावरान बहन ऐसे संगत के पूज्य रेवरी साहब सांसद रामधाम रानी साहब की तरफा आशीर्वाद शुभकामनाओं असां जॾहिं बि उन सच साईं जे नाले ते कहीं उत्सव खे मल्हाईंदा आहियूं त उन जो मक़सदु हूंदो आहे पंहिंजे जीवन खे उत्सव सां भरणु, पंहिंजी ज़िंदगी खे ख़ुशियुनि ऐं ख़ुशहाली सां भरणु। ऐं असां पंहिंजे जीवन खे ख़ुशियुनि सां तॾहिं भरे सघंदा आहियूं जॾहिं सुजाग थी करे हलंदा, जागी करे हलंदा। जागण जो मक़सद जे इंसान निंड में सुम्हियल हूंदो आहे त पोइ बिल्कुलु ख़ामोशी हूंदा ई आहे, पर जॾहिं अख खोलींदो आहे त पूरो संसार रोशन ॾिसण में ईंदो। साॻे नमूने असां पंहिंजे जीवन खे अगर ज्ञान समझ बुद्धि अकुल ऐं ज्ञान सां जागाए करे रखंदासीं, पंहिंजे विवेक ऐं ज़मीर खे संभाले करे रखंदासीं त पोइ असां हमेशा जे कोई कुछ कंदासीं उहो समझ सां कंदासीं। असांखे पतो हूंदो त छा सही आहे छा ग़लति आहे, ऐं असां इंसाननि खे मालिक एतिरी त समझ ॾिनी आहे जो असां हर कम सही करण जी कोशिश कंदा आहियूं।
हर कम ठीक करण जी कोशिश करना कहीं जे करे असा सही करना आहियूं तो ठीक आहे पर कॾहिं अगर का ग़लती थींदी भी आहे तो पोइ भी पंहिंजो पाण खे उनखे सही साबित करण जी कोशिश करना आहे जेका सही साबित करण जी कोशिश कंदा आहियूं हक़ीक़त में असांजी चाहत हूंदी आहे कि असांखां सदाई सही थींदो रहे बहितर थींदो रहे ऐं हक़ीक़त में उहो तॾहिं थींदो आहे जॾहिं असां पंहिंजे ज़मीर ऐं विवेक खे जाॻाए करे रखंदा आहियूं ऐं अॼु असां जंहिं दौर में गुज़री रहिया आहियूं हक़ीक़त में वो जागी रहण जो दौर है उस जागी जो दौर है इन्हीं दौर में पहले खां कई गुना वधीक असांखे सुजाग रहणो आहे छाकाणि अॼु जो दौर उहो अमीरी जो दौर आहे अॼु जो दौर ख़ुशी ऐं ख़ुशहाली जो दौर आहे अॼु जो दौर रोशनी जो दौर आहे अॼु जो दौर पढ़ाई लिखाई समझ बुद्धि अकुल सां हलण जो दौर आहे अॼु जो दौर पुराणो दौर न आहे अॼु जो दौर ॾाढी समझ जो दौर आहे ऐं जेकॾहिं असां इन्ही दौर खे संभालियोसीं त पोइ असांजो जीवन हमेशा रोशन रहंदो कॾहिं ज़िंदगी में ऊंदहि न ईंदी हक़ीक़त में अॼु जो दौर उन मालिक जी उन सचे साईं जी कुदरत जी ईश्वर जी सब खां वॾी रहमत जो दौर असां बेशक उन दौर खे कोसूं पर हक़ीक़त में इहो दौर के भागन वारे जे पले पवंदो आहे इहो दौर हक़ीक़त में क़िस्मत सां मिलंदो आहे इहो दौर असांजी क़िस्मत खे खोलींदो आहे सिर्फ़ असां पंहिंजी क़िस्मत खे लता न मारूं इहा असांखे यादि रखणु खपे असां पंहिंजी क़िस्मत जा पाण दुश्मन न थियूं बाक़ी क़िस्मत हमेशा असां सां साथ आहे असां उन दौर में गुज़रूं सिर्फ़ उनजे लाइ असांखे थोरो सो जाॻणो हूंदो ऐं जीअं असां जागी करे रहूं हक़ीक़त में थियो छा जॾहिं साईं जन हिते आया त हिकिड़े शख़्स सेठ खे तो इहो उनजो कर्ज़ो हिकिड़े ॿिए ॾे हाणे अॻे थो कर्ज़ त सभु लिखी वेठो आहे जेको कुझु आहे न ॾे सख़्ती हूंदी त सेठ जो सोड़ो कयो मूंखे पंहिंजो कर्ज़ो वापसि कर हुनखे ॿाहिरि वठी वियो कोशिश कई हिक खे मिथा कई पर सेठ कंहिं ॻाल्हि खे मुड़ण जे लाइ तयारु न हुओ कर्ज़ो छॾण लाइ तयारु न हो कंहिं बि सूरत में सफ़ा नाबरी वाहे वग़ैरह बीह रहियो सभिनी खे जवाबु ॾे जेको बि आयो जेको ॿाहिरि वठी वियोसि कुझु कई जेको बेड़ा कई जेको कुझु थियणो त कुदरतन साईं जन आया जीअं साईं जन ते आया प्रोग्राम तो मूंखे ॿी का बात हुई कोन साईं जन बि चयोसि सेठ ॾिजे बात तव्हां चयोसि जे इन जेको आहे मुंहिंजो कर्ज़ो आहे त मूंखे ॾाढो छॾण लाइ तयारु न आहे त कुदरती न तो सेठ बि वेठो त साईं जन
उनके चयो तो मालिक तोखे सब कुछ ॾिनो आहे, तंहिंजे करे हिन जो ख़्यालु कर। हाणे उहो साईं जन खे ना बि न पियो करे सघे, लेकिन पंहिंजी ज़िद छॾण लाइ बि तयारु कोन हो। हाणे साईं खे बिल्कुलु मुराद बि कुझु बि चवण लाइ तयारु न भई मना करा, उहा ॻाल्हि में हो ई न। पर उन चयो त साईं हाणे ॿियो मुंहिंजो कुझु बि न आहे, सिर्फ़ु मुंहिंजो हिकिड़ो अर्ज़ु आहे, कर्ज़ो जेको चओ मां छॾियो, ॿियो बि जेको था चओ मां इनखे ॾियां, जीअं पंहिंजो जीवन ख़ुशहाली सां गुज़राए। पर मुंहिंजो हिकिड़ो अर्ज़ु आहे, मुंहिंजी शर्त उहा क़बूल ज़रूरु कयो। त साईं जन just चओ कहिड़ी तुंहिंजी शर्त आहे? चइसि पोइ मुंहिंजी मदद शिकारपुर में आया, तंहिं 40 ॾींहं रही करे असांखे पंहिंजो ज्ञान जो भक्ति ॿुधायो, सभु कंदो मां पाणे। हाणे जेको हक़ीक़त में जेको सोचो भई साईं जन जा 12 प्रोग्राम आहिनि, जेको वचन कंदा आहिनि उहा ॻाल्हि फिरदी कोन्हे। न हिते 40 ॾींहं रहंदा, न मुंहिंजो कर्ज़ो वेंदो, मुंहिंजी मुराद बि बरक़रार रहंदी। एक्चुअली जी सोच नहीं सारे के हकीकत में भाई 40 ॾींहं रहो, पोइ तव्हां जीअं चओ 40 ॾींहं तव्हां शिकारपुर में रहो। त साईं जन जी ॻाल्हि खे सम्झी विया, लेकिन साईं जन खे खिलियसि कि बस ॻाल्हि 40 ॾींहं जी आहे, मां 40 ॾींहं तोखे न चवां, जेतिरा ॾींहं तूं ख़ुशी सां चयो मां हिते रहंदुमि, जेसि ताईं तूं छॾियो जेको बि आहे, जॾहिं तूं मोकल ॾिनी पोइ असां वेंदासीं, तुंहिंजो कर्ज़ो ख़तमु कर जेको बि आहे। मोहन बि चयो सही ठीकु आहे। हाणे जीअं पहिरें ॾींहुं रात जो सत्संग शुरू थियो ऐं साईं जन जीअं सत्संग में बीठा भक्ति में आया, तो जीअं भक्ति हलंदी आई इंजी बि ॻाल्हि आई। तॾहिं साईं जन चयो कि हक़ीक़त में ॿ दौर थींदा आहिनि, हिकु ग़रीबी जो, हिकु अमीरी जो। ॿ इंसान जूं हालतूं हूंदियूं, हू कॾहिं ग़रीब हूंदो आहे, कॾहिं अमीर हूंदो। जॾहिं इंसान खे ग़रीबी हूंदी आहे, पोइ त पंहिंजे पेट जे लाइ, पंहिंजे ॿारनि जे लाइ इंसान कॾहिं कॾहिं कुझु करे बि गुज़रंदो आहे। हू बुखियो न पाण खे ॾिसी सघंदो आहे, न ॿारनि खे ॾुखियो ॾिसी सघंदो आहे। जॾहिं पेट बुखियो थींदो आहे, पेट पोइ हर पाप जी जड़ थींदो आहे, इन करे पापी पेट चयो वेंदो आहे। जॾहिं पेट जो नालो ईंदो आहे, पापी पेट। हिकिड़े रेस्टोरेंट खे मुहूरत कयो, जेको रेस्टोरेंट खोलींदा नाला पंहिंजा ओड़ा रखंदा, जेके बि आहिनि। 2 टे मुहूरत बि मां कया अथमांसि, पर जेको पहिरियों उन रेस्टोरेंट जो मुहूरत कयो, हुनमें वेज नॉन वेज सभु कुझु अवेलेबल हुयुसि। पोइ जीअं मां मुहूरत कयोमांसि, उन रेस्टोरेंट जो नालो रखियो पापी पेट। मुंहिंजो कोई कमु न हलंदो, कुझु बि नालो ई रखे पापी पेट। मां चयोमांसि छो? चइसि बसि जेको वेज नॉन वेज जेको कया थो, पेट जे पाप जे करे, ॿारनि जे करे, मूंखे हुजे त मां अहिड़ो कमु छो कया, इन करे कया थो, मुंहिंजी मजबूरी आहे, इन करे करां पेट जे करे, पोइ पेट मूंखां सभु कुझु पाप कराए थो, इन करे नालो मां पापी पेट रखियो आहे। ऐं जीअं हुन रेस्टोरेंट खोलियो, उहो हली पियुसि। ऐं जीअं हलियुसि, ॿिए दफ़े मूंखे मुहूरत कराए हाणे, ऐं उनजो नालो एॾो सोबरो सुठो रखियो, ऐं हू सिर्फ़ु वेज कई। चई मां हाणे पाप जी मूंखे ज़रूरत कोन्हे, हाणे मालिक जी रहमत जी ज़रूरत आहे, मां उहो कयां थो जेको मुहूरत कयो।
तो इंसान जॾहिं पेट बुखियो हूंदो आहे या ॿार ॾुखिया हूंदा आहिनि, पोइ इंसान कुछ भी ग़लती कंदो, कोई चोरी कंदो, खोट कंदो, बेईमानी कंदो, कुछ ग़लत कंदो, जेके लक़ब मिलंदसि ठीकु आहे बर्दाश्त कंदो। पर जॾहिं पेट जी बुख हुजे त पोइ पाप ओतिरो ई लॻंदो आहे जेतिरो उन पाप जी सज़ा, जेतिरो वो पाप ओतिरी सज़ा मिलंदी आहे। पर जॾहिं अमीरी हुजे, जॾहिं सब कुछ हुजे, पेट भरियल हुजे ऐं पेट भरण खां बि वधीक हुजे, पोइ पाप करण को सब खां वॾो गुनाह थींदो। पोइ वो गुनाह कई गुना वधी वेंदो आहे। छाकाणि त असांखे ज़रूरत न आहे, ज़रूरत आहे असां ॿिए जे पेट जी आग बुझायूं। असांखे मालिक एतिरो कुझु ॾिनो आहे, असां ॿियनि खे सुख ॾेई सघूं था ऐं ॿिए खे सुख ॾियण जी स्थिति हालत में हुजूं ऐं उनखां बाद कंहिंखे ॾुख ॾियूं, इहो वॾे में वॾो पाप थींदो आहे। तंहिंजे करे सुख में संभारण उहो सवलो कम आहे। भई सब कुछ आहे, मालिक जी रहमत आहे, असां कल्ह छो कयूं? असांखे सब ते मालिक जी कृपा आहे, असांजो पाप छो थिए, ग़लती छो थिए? न आहे त ग़लती जो कारण आहे, लेकिन आहे तो कारण ख़त्म थी वेंदो आहे। तंहिंजे करे असां पंहिंजे विवेक ऐं ज़मीर खे संभाले रखूं। जॾहिं असां वटि सब कुछ हुजे ऐं पोइ असां ग़लति न करूं, कंहिं ॾुख न ॾियूं, अञा सुख ॾियूं, त पोइ उहा सचे साईं चयो जेका सुख जी रहमत मिलंदी रहंदी आहे, उहा असांखे सदाई अमीर ख़ुशि ऐं ख़ुशहाल मालिक जी दरबार में सदाई क़ाबिल क़बूल बनाए करे रखंदी आहे। पोइ उहो इंसान हिते बि ख़ुशि रहंदो आहे, उते बि ख़ुशि रहंदो आहे। उहो इंसान हिते बि बहितर रहंदो आहे, उते बि बहितर रहंदो आहे। ऐं हक़ीक़त में ॾिसंदासीं असांजे पुराणे दौर जा जेके बि अमीर हुया, जेतिरा बि वॾा माण्हू, इज़तदार, पोस्ट पद वारा, जेके बि ॾिसंदासीं उनजो सत पीढ़ाए तो नालो त आम हूंदो। भई सत पीढ़ाए तो सेठ आहे, मां पाण बि ॾिठा काफ़ी न ॾिठा। उनजे लाइ चवंदासीं सत पीढ़ाए तो सेठ आहे, या चवंदासीं पीढ़ियुनि खां मथे सेठ बि जेके बि आहे, पीढ़ियुनि खां वठी जेके सेठ आहे, उनजो कारण इहो छाकाणि उन्हनि पंहिंजी अमीरी में सब खे सुख ॾिनो। इन करे उहो पाण सब मूं सचे साईं जो मिसाल आहे त मुंहिंजो हर तरफ़ वञण थींदो आहे दुनिया में, पर जॾहिं जॾहिं मुंहिंजो वञण थींदो आहे, जंहिं बि शाह जो हूंदो आहे, हर को पंहिंजे शाह जा पुराणा सेठ जेके वॾा वॾा आहिनि पंहिंजा ॿुधाईंदा आहिनि, जेके पोड़ा जेके आहिनि। तो जॾहिं मां लंदन में मां रहियल हुउमि हिंदुजा फैमिली वटि, तो श्रीचंद हिंदुजा जेको वॾो हाणे रिसेंटली गुज़ारे विया, लंदन जे टॉप 10 अमीरनि में ईंदो आहे, जेको मूंसां गॾु हूंदो। मुंहिंजी फैमिली हाणे बि हूंदी आहे मूंसां। पोइ जीअं वेठासीं शिकारपुर जी ॻाल्हि, ओरिजिनल इहो शिकारपुर जो नालो खे ॾाढूमल जो, पुराणो सेठ हूंदो ॾाढूमल। उन ॾींहंनि को यार केरु हो, उहो सुञाणे पियो वञे पूरे ख़ानदान खे, छॾे विया हूंदा। उन शुरूआत ई कई, जेको सेठ ॾाढूमल हो, ॾाढूमल केरु सदाई शुरूआत तो कई, उनजी सदाई उहो ताक हलंदी रहंदी।
जेको अचे उनजो खाधो हलंदो रहंदो, उनके हिसाब जेको भी अचे कोई उनको वापस न ॾींदो। इन्ही करे वो पीढ़ियुनि खां वठी सेठ हूंदो जेको बि आहे प्रसाद उन्हनि पंहिंजी इज़त ऐं शान मान खे सदाई बरक़रार रखियो। त जेके पंहिंजी शान मान इज़त खे उन सचे साईं चयो बरक़रार रखनि उहे ऊचाई खे चवंदा। पोइ जॾहिं उहो सचे साईं सभिनी जो त अमीरी में रही करे पंहिंजो पाण खे ऊचाई ॾियो तो उन्हीं वक्त वो जंहिं सेठ पैसा छॾिया साईं जन खे चयईं तव्हांखे 40 ॾींहं रहणो आहे, पोइ थी करे सिधो साईं जन जे चरणनि ते आयो। ते जेको राजी तव्हां असांखे जॻायो न सदाई अमीर थियण जो, हिते बि अॻिते बि मालिक असांखे ॾिनो सभु कुझु आहे। जीअं तव्हांजी रहमत हर हिकु ते वसंदी रहे तव्हांखे 40 ॾींहं जे लाइ, पर 40 जन्मनि जी तव्हां ते रहमत बख़्शी छॾी ऐं तव्हांखे जीअं सही लॻे तव्हांजो जाथे बि हुजे इहो भाग सदाई मिलंदो रहे। मां तव्हांखे 40 ॾींहं रोकण लाइ तयारु कोन आहियां। सो हक़ीक़त में सचे साईं असांजे जीवन खे जाॻायो, असांजे अंदर खे उनजी रोशनी कयो। हक़ीक़त में अॼु जो जेको दौर आहे वो हक़ीक़त में असां थोरो पुराणे दौर ते ॻाल्हायूं था। जेको गुज़रियल दौर हो कुझु वक़्तु अॻु ताईं, उहो जेको दौर हो उहो ग़रीबी में फ़क़ीरी जो दौर हो। इन्ही करे उन वक़्तु जेके न सिर्फ संत महात्मा दरवेश फ़कीर, पर हर इंसान हर घर का ॾिसो जेके भी आहिनि पंहिंजे घर जे वॾनि खे ॾिसो, उन्हनि हक़ीक़त में ग़रीबी में फ़क़ीरी खे पातो। घर में हुयो न हुयो, खाधो हुयो न हुयो, उन्हनि खे लफ़्ज़ चयो, मां उहे पाण ॾिठा पंहिंजो पाण वटि बिल्कुलु जेके चवंदा साईं भलो भर भरम भलो भत भरम जो शल न वञे शान। पर घर में जेको भात मिले, साग मिले, रोटी मिले न मिले, पर ॿार शान मान न वञे, इज़त न वञे। भलो भत भरम जो शल न वञे शान, इहो जो आम लफ़्ज़ हो। अॼु मूंसां गॾु रहिया हक़ीक़त में जॾहिं उनजो पेट बि पूरो कोन हो, उनजी राइश बि एतिरी कोन, उनजी हली चली बि एतिरी कोन, उन्हनि ॿारनि खे बि कीअं बि करे रखियो। अहिड़ी हालतुनि में बि उन्हनि पंहिंजी फ़क़ीरी बरक़रार रखी, उन्हनि पंहिंजी इंसानियत खे कायम रखियो। नाम ध्यान शेवा सिमरन सत्संग तपस्या मेहनत लगन ईमानदारी से हलण, सबके सुख ॾियण, पाण खे सुखियो रखण जी कोशिश कर। उन्हनि पंहिंजे जीवन खे ग़रीबी में फ़क़ीरी में बदलाए करे रखियो। जॾहिं माण्हू ॾुखियो हुजे तॾहिं समझ में ईंदो आहे त अञा उहो पाप करे सघे थो, पर हुन ॾुखियाई ऐं ग़रीबी में भी पाप न कयो। हक़ीक़त में जेको ॾुखियाई ऐं ग़रीबी में पाप न कयो, अञा नाम ध्यान शेवा सिमरन सत्संग मेहनत लगन सब कुछ बेहतरी सां कई। हक़ीक़त में तपस्या मेहनत लगन ईमानदारी नेम ध्यान इहो सभु पंहिंजे वॾनि जो थियल आहे। पाण जेतिरा बि आहियूं ये सिर्फ तपस्या उन्हनि जी आहे, सच्चाई उन्हनि जी आहे, मेहनत उन्हनि जी आहे। इहो बिज पोखियो उन्हनि आहे, लेकिन हक़ीक़त में पाण क़िस्मत वारो आहियूं जो फल पाण सभिनी खे मिलियो आहे। उन्हनि जो फल जेको आहे पाण उन्हनि जी तपस्या खाईंदा पिया उहे जेके पंहिंजा वॾा साफ़ करे विया, तपस्या मेहनत नाम ध्यान लगन ईमानदारी सभु सां चङो हलण। हक़ीक़त में इहा पाण सभिनी खे उनजी वसियत मिली आहे, पाण खे यादि रखणु खपे। हक़ीक़त में जेकॾहिं सभु वेठा आहियूं पंहिंजा अमल ॾिसंदा आहियूं त जेतिरी मालिक जी रहमत आहे शायदि ओतिरो लाइक़ु कोई बि कोन्हे।
थोड़ो चौधारी पंहिंजो पाण ते नज़र घुमायूं, असांजी हालत किया, असांजी रहत किया, असांजो खाधो पीतो ॻाल्हाइण अंदाज़ ईमानदारी चङाई सभु थोरो गहराई सां नज़र टोड़ायूं, पंहिंजा टबर साम्हूं सां ई रची वेंदा। छा चइबी लाइक़ु आहियूं जिते मालिक रखियो आहे पाण सभिनी खे। हक़ीक़त में सॼी तपस्या उन्हनि जी आहे, मिली पंहिंजे हिसे में, ऐं उनजी तपस्या जो इहो फल आहे, उन्हनि एतिरो वॾो कमु कयो जो उन्हनि ग़रीबी में फ़क़ीरी खे बरक़रार रखियो। हक़ीक़त में इहो ग़रीबी में फ़क़ीर जो दौर न आहे, हक़ीक़त में इहो अमीरी में फ़क़ीर जो दौर थो। इहो सभ खां वधीक सवलो दौर पाण खे मिलियो आहे, वधि में वधि सवलो सुठो सुखियो वक़्तु पंहिंजे हिसे में मिलियो आहे। अॼु जो दौर ग़रीबी में फ़क़ीर जो दौर न आहे, अॼु जो दौर अमीरी में फ़क़ीर जो दौर आहे। असांखे मालिक सभु कुझु ॾिनो आहे, पंहिंजे खाधे खां हर हिक खे वधीक आहे। रोशनी जी दुनिया में रहंदा आहियूं, सभिनी जा पेट भरियल, जॾहिं असांखे सभु कुझु हुजे ऐं पोइ फ़क़ीरी न हुजे, पोइ चङाई न हुजे, पोइ नेम धाम तपस्या सिमरन सत्संग मेहनत खोले करणी, जागरूकता सां हलणो, असांखे करिणो ई छा आहे। जेकॾहिं अॼु जे दौर में असां पंहिंजो खाधो पीतो अंदाज़ तौर तरीक़ा ॻाल्हाइण वेहण हिक सां मदद करण बहितर हलण शुरू कयूं, हक़ीक़त में जेको दौर जी शुरूआत पाण खे अमीरी ॾिनी आहे मालिक, इहा उन सचे साईं सम्झाई, इहा अमीरी कॾहिं वेंदी न। असां हित बि रोशन रहंदासीं, हित बि अमीर रहंदासीं, अॻिते बि अमीर रहंदासीं मालिक जी रहमत। हक़ीक़त में अॼु जो दौर असां कॾहिं कॾहिं चवंदा आहियूं त साईं इहो ग़रीबी जो कमु आहे, हुन ग़रीबनि में हुननि एतिरो कयो, झूपड़ियूं हुयूं, एतिरियूं तपस्या कयूं, कुझु कया। अॼु जो दौर में झूपड़ियुनि में असां रही करे करूं बि छो? जेकॾहिं अॻु में साधु संत महात्मा आम माण्हू उहे जंगल में वेंदा, जंगल में तपस्या कंदा, तो जंगल जो जेको मक़सदु हो सभु जंगल में वेंदा, तो सभु माण्हू बि त जंगल में वेंदा उते हूंदा। समझ जी ॻाल्हि आहे, उहे तपस्या कंदा, उहे खाधो पीतो उथी वेठी तौर तरीक़ो कीअं पूरो थींदो उन्हनि जो? असांजा ॻोठ, असांजा गांव, असांजा माण्हू सभु जंगल में त रहंदा, शहर ते न जे बराबरि हूंदा, शहर में घणा हूंदा। इन करे उहे जंगल में रहंदा, सॼो माहौल उते जंगल जो हूंदो। और काई कुंड वठी करे वेठा, भई ठीकु आहे नेम ध्यानु कयूं, माण्हू बि विया उते वञी नेम ध्यानु करे आया, न कोई ख़तरो, न कोई भउ, न कोई तकलीफ़ी, जाथे वेहनि उते पंहिंजो राज। उन्हीं वक़्तु जंगल में वञण, जंगल में रहण, जंगल में नेम करण, जंगल में घर ठाहिण, जेको बि हुयो उन दौर जे हिसाब सां पुञो। अॼु जे हिसाब सां जंगल में वञण पाप मना थियल आहे। अॼु को चङाई थोड़ी आहे जंगल में वञी करे वेही रहा, कोई वञे, कोई जानवर मारे, कोई माण्हू हमले करे, कोई ॿियो करे, कोई तकलीफ़ ॾे, कोई कंहिंखे कुझु जाती करे, कुझु बि थी सघंदो आहे अॼु जे दौर में। उन वक़्तु बि ॻाल्हि आहे, हर भरू कोई अवक़्त आहे तो मौत अचे, माण्हू बेफ़िक्र हुजे, ऐं बेवक़्त ते मौत साम्हूं अचे, बेवक़्त मौत चङो थोड़े थींदो आहे कोई। या माण्हू हुजे जंगल में खोपड़ी ॿिए पासे घुमे, उहा छो घुमे? हर ॻाल्हि पंहिंजे दौर वक़्त ऐं टाइम सां वास्तो रखंदी आहे, हर ॻाल्हि पंहिंजे माहौल सां वास्तो रखंदी आहे, हर ॻाल्हि पंहिंजे अंदाज़ सां वास्तो रखंदी आहे। उन वक़्तु हालत छा आहे, उन वक़्तु असांजी पोज़ीशन छा आहे, उहो जेको दौर उन्हनि ॾिठो, हक़ीक़त में उहो ग़रीबी में फ़क़ीरी जो दौर।
आज जो दौर आओ अमीरी में फकीरी जो दौर आओ असांखे अमीर थी करे शरीफ थी रहा अमीर थी करे पंहिंजी ज़िंदगी खे संवारे ऐं संभाले करे हलिणो आहे असांखे अमीर बणिजी करे पंहिंजो पाण खे बचाए करे हलिणो आहे जॾहिं उन्हनि खे कुझु बि न हो उन्हनि केतिरो दान कयो केतिरो सभु कुझु कयो पाण सभु शिकारपुर में वेठा पुरानी लिस्ट कढो जेका बि आहे हिकु हिकु दरबार खे पंचायत खे जेके ऑर्गेनाइजेशन्स हुयूं उन्हनि खे जेके संस्थाऊं हुयूं हिकु हिकु केतिरी प्रॉपर्टी केतिरी अमीरी केतिरी ज़मीन केतिरियूं जॻहियूं हुयूं उन दौर में हुयो छा अगर उन्हीं दौर में उन्होंने एतरा मंदिर ठाया तकरीबन 450 मंदिर शिकारपुर में हुआ हर एक मंदिर के एतरी प्रॉपर्टियूं एतरी खुशहाली एतरी ज़मीनूं जायदादूं इन्हनि सभिनी दान कयूं एतरो खूबसूरत उनके बनायो इहो सभु उन्हनि दान कयो जॾहिं एतरो न हो वे एतरो घणो कुछ करे विया आज एतरो कुछ आए लेकिन सभिनी मिली करे छा कयो जॾहिं न हो एतरो उन्होंने एतरो कुछ कयो एतरियूं संस्थाऊं हलंदियूं एतरियूं ऑर्गेनाइजेशन्स हलंदियूं एतरियूं शेवाऊं हलंदियूं असां ॿिन्ही पासनि ॾे ॾिसूं और रूहानियत ॾिसूं आध्यात्मिकता में ॾिसूं या संसारिक ॾिसूं ॿिन्ही में ॾिसूं जे उन वक़्तु मंदिर ॾिसूं शेवा जा कार्य ॾिसूं उहे अमल ॾिसूं तॾहिं बि असांखे कई गुना वधीक आहे उन वक़्तु जा स्कूल ॾिसूं कॉलेज ॾिसूं अस्पतालूं ॾिसूं अॼु बि ओड़ा कोन्हे माना उन्हनि हर क्षेत्र में हर हाल में उन्हनि पंहिंजो पाण खे केतिरो अॻिते वधायो जेको उन्हनि हर चीज खे संभालियो इन करे उहे एतिरा अमीर आहे छाकाणि उन्हनि जी जेका शक्ति हुई जेका ताक़त हुई उन्हें गलत पासे न लगाई सब चंगे पासे लगाई उन्हें गलती जो साथ कदे न ॾिनो चंगाई जो साथ उन्हनि सब साम्हूं थी करे बीठा जॾहिं उन सभिनी खे मना कयो कर्ज़ लाहिण खां बिल्कुलु जवाब ॾियण लाइ हर के जवाब ॾिनो मां कोई कर्ज़ माफ़ न कंदो पर सिर्फ़ साईंनि खे चयो उन हिकिड़ो लफ़्ज़ बि न पुछो न छॾींदो जेकॾहिं शर्त बि रखे त उन चयो त 40 ॾींहं रही करे हिते असांखे पंहिंजी रहमत वसायो ज्ञान जो तॾहिं असां सभु कुझु ॾियण लाइ तयार आहियूं उहो बि छॾूं ॿियो बि ॾींदासीं बेशक उन हलो ॿिए नमूने सां वरी ॿिए पहलू को ॾिसो हलो उन खोट सां चई भई न साईं रांदा न मां छॾींदो पर कमाल जी ॻाल्हि थी आहे उन खोट में बि चङाई भरियल आहे ख़राबी थोरी उन चई यानी वॾे कमाल जी चीज आहे अंदर जे खोट में भी भलाई तव्हांजी रहमत मिले तव्हांजी आशीष मिले तव्हांजा वचन मिले जंहिंते असांजो जीवन जेको आहे जागरूक थिए माना बेईमानी में भी गलत ख्याल जॾहिं न अचे तो इंसान केतिरा चङा हूंदा असां अंदाज़ो त लॻायूं अंदर जी खोट में भी गलती जो भाव न हुजे उनमें भी भलाई समायल हुजे ये केॾी वॾी तपस्या है केतिरी वॾी चङाई हूंदी केतिरी बहितरी हूंदी तंहिंजे करे अॼु जो दौर हक़ीक़त में जागरण जो दौर उहे 7 पीढ़ा तो छा पर जीवन छा जन्म जन्म जा यानी पीढ़ियुनि खां सेठ विया ऐं अॼु असां अंदाज़ो लॻाईंदासीं कहीं जो पतो कोने के माल से था के माल गरीबा कोई पतो कोने अमीर गरीब जो कोई पतो कोने जिंदगी में सिर्फ डगमगाहट घर हुजे परिवार हुजे कारोबार हुजे बिजनेस हुजे अमीरी गरीबी हुजे कहीं एक जगह था चई सकूं है कोई अस्थाई या पक्की हालत में करे कोई अमीर आया गरीब कोई चंगो आया मांदो कहीं घर में सुकून कोने शांति कोने उनजो कारण छा है उनजो कारण आहे जीअं असां थोरो वधंदा
जीअं थोरो बहितर थींदा उन सचे साईं चयो थियण ईअं खपे जीअं थोरो वधूं असां ओतिरो पंहिंजो पाण खे संभालूं लेकिन असां जीअं वधंदा असां जूं आदतूं ख़राब थियण शुरू थी वेंदियूं असांजो खाधो पीतो उथी वेठी तौर तरीक़ो अंदाज़ ॻाल्हाइण उहो सुबते थियण जे बजाए उबतो थियण लॻंदो असां कॾहिं पंहिंजो पाण ते नज़र दौड़ायूं जीअं थोरो वधंदासीं असां उल्टिया थींदा वेंदासीं ऐं जीअं अञा जेको अॻ में जेका चङाई कईसीं उनजो फल मिलियो जेको थोरो अञा वधियासीं कदम उबता कयासीं वरी पाप सभु टपर सॼा पूरा कयासीं वरी पाप वधाए करे वरी इहो पुण्य ऐं पाप दुख ऐं सुख जे चक्कर में असां न कॾहिं सुखी थियासीं न कॾहिं दुखी थियासीं बसि छड़ो डगमगाहट में सॼो जीवन रहियो तंहिंजे करे डगमगाहट जा कारण हक़ीक़त में असां पाण कोई ॿियो न आहे छाकाणि त असां उन सचे साईं जे वचननि खे संभाले करे शायदि घटि रखियोसीं जन उनखे संभाले करे रखियो उहे हमेशह अमीर आहे उहे एतिरा अमीर आहे हिते बि अमीर आहे उते बि अमीर थी करे विया उते बि पंहिंजो मुंहुं खणी करे विया छड़ो हितो जा अमीर कोन आहे मालिक जी दरबार में जॾहिं विया तॾहिं बि सुरखुरू थी करे पहुता सचे साईं राम खे खणी करे पहुता ऐं अॼु जो दौर तो सवलो दौर आहे ॾुखियो दौर थोरी आहे पाप जो कारण पेट जॾहिं पेट खाली हुजे दुख हुजे बुख हुजे ॿार ॾुखिया हुजनि इंसान कुझु बि करे गुज़रंदो आहे जॾहिं सभु कुझु आहे त पोइ छो थियणु खपे जॾहिं सभु कुझु आहे त पोइ ग़लति असां को छो थिए सब कुछ हूंदे असां बहितर थी सघूं था कहिड़ी ज़रूरत असां छो न थियूं तंहिंजे करे अॼु जे दौर में असां सभु गुज़रूं था हक़ीक़त में उहो त अमीरी में फ़क़ीर जो दौर आहे ऐं जंहिं धरती ते पाण वेठा आहियूं शिकारपुर में हक़ीक़त में उते सचे साईं असांजे ज़मीर ऐं विवेक खे जाॻायो असांजे अंदर खे जाॻायो असांखे उन संदेश ऐं रोशनी ॾिनी हमेशह तव्हां हितां हुत सुख कीअं था रही सघो ऐं जंहिं जॻह ते वेठा आहियूं उते अगरि भगत साहब खे ॾिसंदासीं इहा धरती हुई जिते हुन मोअल ॿार खे ज़िंदा कयो उनखे जाॻायो उन अगरि मोअल खे जाॻायो असांखे सवलो कमु आहे असां पंहिंजी ज़िंदगी में त पंहिंजो पाण खे जाॻाए सघूं था मोअल न जॻायूं जेके ज़िंदा आहियूं पंहिंजो पाण खे जाॻायूं पंहिंजी त अखि खोल ॿिए जे लाइ न सिर्फ़ु पंहिंजे लाइ पंहिंजी भलाई जे लाइ हलो ॿिए जी भलाई खे बि असां छॾूं था पंहिंजा दुश्मन त पाण न बणिजो हक़ीक़त में पंहिंजा पाण दोस्त बणिबासीं त ॿिए जो दोस्त बणिबा पंहिंजा ई दुश्मन हूंदासीं त ॿिए छा कंदासीं जॾहिं असां पंहिंजी संभाल कंदासीं त असांखे संभाले करे रहणो आहे असांखे ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहणो आहे असां मुंहिंजो हर हिकु सुख चाहे थो इज़त मान शान चाहे थो हर को वधण चाहे थो हर को सुखी जीवन गुज़ारण चाहे थो पाण जेकॾहिं असां सुखिया रहण चाहियूं था असां उहे सुख जा साधन पंहिंजो पाण लाइ पैदा कयूं पंहिंजा दुश्मन पाण छो थियूं असां पंहिंजो पाण खे अहिड़ो हलायूं जो पंहिंजा दुख पाण भोगूं पंहिंजी तकलीफ़ पाण सां जेकॾहिं पंहिंजा ई दुश्मन थींदासीं ॿिए कंहिंजा दोस्त थींदासीं सभ खां पहिरीं पंहिंजा दुश्मन पाण न थियूं त असां ॿिए जा न थींदासीं पंहिंजा दोस्त सिर्फ़ु पाण थियूं पंहिंजा साथी पाण थियूं पंहिंजो सुख ॾिसूं जे असां सिर्फ़ु पंहिंजे सुख ते ध्यानु कंदासीं त असां में जेको दुखी थींदो ई न असां ई सुखी रहंदासीं ॿियनि सभिनी खे सुखी रखंदासीं ऐं हर तरफ़ बहितरीन तंहिंजे करे जॾहिं शिकारपुर जी ॻाल्हि आई ॿारनि मूंखे पुछो नालो छा रखो
मां चयो त सच साईं जगाए उनजे अंदर विवेक जगायो भगत साहब मोबाइल जगायो ऐं असां सिर्फ़ एतिरो संदेश वधू असां पंहिंजे जीवन खे जगायूं पंहिंजी ज़िंदगी खे जगायूं इन करे जीवन जागृत धाम रखो जो हकीकत में अॼु जो ॾींहुं पंहिंजो पाण खे संभालण जो ॾींहुं आहे पंहिंजो पाण खे जाॻाइण जो ॾींहुं आहे पंहिंजो पाण खे जाॻाइण जो मतिलबु आहे पंहिंजे ज़मीर पंहिंजे विवेक खे जाॻाए करे रखो पंहिंजे अंदर खे असां जाॻाए करे रखो मालिक असां सभिनी खे समझ में ईंदी आहे त चङाई छा आहे बहितरी छा आहे ख़राबी छा आहे बहितरी कहिड़ी पाप छा आहे पुण्य छा आहे सुख छा आहे दुख छा आहे सभु असांखे पतो आहे ऐं इन करे असां सिर्फ़ु पंहिंजो पाण खे थोरे संभाले करे हलियो असांजे जीवन में ऐं असां सभिनी खे मालिक अहिड़ो त बणायो आहे जो असां सभु सुख खुशी खुशहाली इज़त मान शान मालिक असांजी क़िस्मत में ॾेई छॾी उन असांखे एतिरी समझ ॾिनी आहे जंहिं चयो त तव्हां हमेशह सुखिया रहो उन दुख असांजे जीवन में जो ई कढी छॾियो इन खे असां ॾिसंदा इंसान खे अगर पहिरियों जीवन में दुख हुजे ऐं बाद में सुख मिले त पोइ पहिरियां दुख सभु विसरी वेंदा आहिनि जेके बि आहिनि दुखनि खे भुलिजी वेंदा आहिनि जेकॾहिं असां चऊं असां दुख ॾिठासीं कॾहिं फ़ख़ुर बि करूं कोई चवे इहे सभु सुख तो जा वापसि वञनि तोखे दुख हुजनि कंहिंखे क़बूल हूंदा जेतिरा ई आहियूं असां चऊं हे दुख ॾिठासीं कॾहिं उनजी तारीफ़ बि करूं पंहिंजो पाण खे अहंकार बि करूं कोई चवे उहो पुराणा ॾींहं मोटी अची कोई चङो लॻंदा मां त पंहिंजे ॿारनि खे ऐं सभिनी खे चवंदो आहियां जेकॾहिं यार जेके पंहिंजनि सभिनी वॾनि ॾिठा सो हक़ीक़त में जॾहिं इंसान खे पहिरियों दुख ईंदो ऐं बाद में सुख मिलंदा आहिनि त पोइ पहिरियां दुख सभु भुलिजी वेंदा आहिनि पर मालिक रहमत करे पहिरियों सुख हुजे ऐं बाद में कुझु दुख अचनि त पोइ पहिरियां सुख ॾाढो सताईंदा आहिनि उहे न भुलिजी सघंदा उहे बर्दाश्त करण जहिड़ा न हूंदा आहिनि त असांखे इज़त पले पवे असांजो शान हुजे त पोइ रुसवाई त घणी परे जी चीज़ आहे थोरी गिला बि ॿुधी न सघंदा बगोला थी वेंदा उहो बि बर्दाश्त न थींदो तंहिंजे करे पहिरियों दुख हुजनि बाद में सुख हुजनि या मालिक जी रहमत यादि रखणु खपे कॾहिं रुसवाई न अचणु खपे उहो बर्दाश्त न थींदी जेको असांखे इहा मालिक नेचर ॾिनी आहे ईश्वर जी असां ते वॾे में वॾी कृपा जेका इहा जवाबदारी असां ते इन करे रखियल आहे जैसे कि दुखन का बाद सुख पर सुखन का बाद दुख ना अचन इनजे मुकदा असा को हर कर्म हर अमल हर गाल असाजी अहिड़ी थे असा को सालत असाजी रहे असाजी सभिन सा व्यवहार असाजो ॻाल्हाइण असाजो अंदाज़ असाजा अमल उहे एतिरा चङा हुजन जो कॾहिं बि असाजी इज्जत ते आंच न अचण खपे इन जो मकसद ढाई जेतिरो मालिक असांखे निवाज़ियो आहे इहा तपस्या महिनत लगन या सभु पाण सभिनी वॾनि जी आहे उन सचे साईं जी रहमत जी आहे यादि रखणु खपे असांखे वरसे में मिली आहे ऐं शुक्र थी करे वेंदा सिर्फ़ु उनजे लाइ थोरो पंहिंजो पाण खे जाॻायूं
थोड़ो उन सच साईं जी रहमत में शेवा में शामिल मौको हकीकत में पंहिंजो पाण खे उन सच साईं जी रहमत सां सुखनि सां भरण जो मौको आहे। उनजी रहमत सां पंहिंजो पाण खे पंहिंजे ॿारनि खे घर खे परिवार खे अॻिते वधाए उनजे जीवन खे सदाई आबाद करण जो मौको आहे ऐं उनखे मौके खे असां संभाले करे ॾुखियाई जो दौर उन्हनि वॾनि ॾिठो उन्हनि ॾुखियाई में बि चङाई न छॾी असां सुखियाई में चङाई को छो परे थी वियासीं उन ॾुख में पंहिंजो पंहिंजो शान मान बणाए करे रखियो असां सुखनि में पंहिंजी इज़त खे ऊचाई खे छो छॾींदासीं उन ॾुखनि में कोई ग़लति कमु न कयो असां सुखनि में ग़लति छो कंदासीं सदाई बहितरी कंदासीं ऐं सुखे दौर में जॾहिं असां सुखिया थी करे हलियासीं असां पंहिंजूं आदतूं पंहिंजा अमल पंहिंजो हलत पंहिंजो ॻाल्हाइण पंहिंजा अंदाज़ पंहिंजा खाधा पीता तौर तरीक़ा सभु कुझु बहितर कयासीं उहा असांजी बहितरी उहा जागरूकता सदाई असांजे जीवन जी ज्योति खे जगमगाए रखंदी आहे सदाई रोशन रहंदासीं सदाई आबाद रहंदासीं सो अॼु प्यार भरे अवसर उन्हीं सच्चे सतगुरु दर उन्हीं ईश्वर दर इहा ई अल्तजा अरदास है वेंदी त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे जंहिं उमंग उत्साह प्यार सिद्ध श्रद्धा विश्वास यकीन आस्था पाण सभु उन्हीं सच्चे साईं जी रहमत में ईंदा इन्हीं शेवा में शामिल थींदा मालिक की रहमत सां वो थोड़े वक्त में जीवन जागरूक तमामु मां त पहिरियों दफ़ो आहियां वरी हिते चङो जेको सभिनी महिनत कई आहे सभिनी लगन कई आहे सभिनी बीह करे सो उन्हनि सभिनी प्यारनि खे जन जन में शेवा में शामिल थिया आहिनि जेके शामिल आहिनि शेवा कंदा रहंदा एॾो सभु भाउ और भेनर सभु उन में शामिल हो जेके बि आहियो सो सभिनी खे जीवन जागरूक धाम जे प्यार भरी भूमि ते पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब के तरफा शानशाह सतगुरु स्वामी साईं सतराम दास साहब जिन जे 115 साल वर्सी उत्सव के प्यार भरे अवसर पे आशीर्वाद शुभकामनाओं वादा सच